ड्रिगबाला मां रिपोर्ट मोलाविश ब्रह्माणी जी। ड्रिगबाला वेझो तारीख़ी ॻोठ जाफ़र खान लुंड जो स्कूल तबाह हाल। स्कूल में उस्ताद न हुअण सबब 200 खां वधीक मासूम ॿारनि जी तालीम तबाह थी वई। वरियनि खां ॻोठाणनि जी दांह जो तालीम खाते को दाद फरियाद न कयो। ॻोठाणनि जो एहतजाज। ख़बर मूजिब यूसी ड्रिगबाला जो वेझो ॻोठ जाफ़र खान लुंड जे स्कूल जी इमारत तबाह थी वई। 200 खां वधीक मासूम ॿार तालीम जे अनमोल ज़ेवर खां महरूम थी विया। ॻोठाणनि तरफ़ां अवामी इत्तेहाद जे सदर MS भुरगड़ी सां गॾिजी रईस ज़ुल्फ़कार अली लुंड, मोहम्मद आज़म अली नवाज़, मुमताज़ शब्बीर, अब्दुल करीम लुंड मासूम ॿारनि सां गॾिजी स्कूल जे अङण में एहतजाज कयो। वधीक ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 20 वरियनि खां ॻोठ जे लाइ स्कूल जी इमारत ॾिनी वई, पर स्कूल में उस्ताद मुक़रर न कया विया। असांजा मासूम ॿार तालीम खां महरूम आहिनि। असां सां तालीम खाते दुश्मनी करे हथ सां असांजो स्कूल तबाह कयो आहे ऐं मासूम ॿारनि जी नस्ल कुशी कई आहे। असां सूबाई वज़ीर तालीम, सेक्रेटरी तालीम ऐं DC दादू खे मुतालबो कयूं था त असांजो स्कूल जल्द खां जल्द फ़ाल बणाए उस्ताद मुक़रर कया वञनि, जीअं असांजा मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बची पए। आवाज़ खे बहितर नमूने सां पेश कयो वेंदो ऐं बहितर नमूने सां असांजी आवाज़ इंसान लिख आहे। मास्तर आंदा है कोनी आंदा मास्तर कोनी आंदा तो पढ़ण जी है मना दिलचस्पी थी पढ़ती